सिंध जे इल्म, अदब, ॾाहप ऐं शऊर जे मुख़्तलिफ़ रंगनि सां सींगारियल हफ़्तेवार अदबी प्रोग्राम अदबी संगत साण करे मां अव्हां जो मेज़बान अमर इक़बाल अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ही प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में प्रोड्यूसर इसरार अहमद कोलाची पेश करे रहियो आहे। मुझे आवाज़ के अवां जी समातुन ताईं पहुंचाइण जे सिलसिले में फ़नी सहकार करण जे लाइ पैनल ते मौजूद आहे स्टूडियो इंजीनियर अब्दुल मजीद कटोहर। अदबी संगत जो ही समूरो सथु अवां खे सिक भरियो सलाम अर्ज़ करे थो ऐं अवां लाइ दुआगो आहे त शाल सदाईं सुख ऐं सराहीअ जे साथ में हुजो। मौजे सामईन हर हफ़्ते हिन ई वक़्तु अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं जदीद सिंधी अदब मां के नवां रंग चूंडे। असांजी कोशिश इहा हूंदी आहे त अवां ताईं जदीद सिंधी अदब जा उहे अक्स उहे रंग पहुचायूं जेके न सिर्फ़ु अवां जे इल्मी अदबी ज़ौक़ जी तस्कीन जो सबबु बणिजनि पर अवां जे लाइ ॼाण जा शऊर ऐं आगहीअ जा दरवाज़ा पिणु खोलीनि। असांजे अॼोके सिटाव में कहिड़ा कहिड़ा इस्म शामिल रहंदा अचो त हिकु निहार उन्हनि ते विझूं। सभ खां पहिरियां ई इदारियो पेश कयो वेंदो। इदारे जो मौज़ू आहे सिंधी अदब में थींदड़ तहक़ीक़ जो मयार। इदारे खां पोइ तव्हां ॿुधी सघंदा सिलसिलो लतीफ़ शनासी जंहिं लाइ असां सां गॾु हूंदो नाम्यारो स्कॉलर जनाब जामी चांडियो। सिलसिलो मुलाक़ात असांजे अॼोके सिटराव जी सूंह आहे ऐं आख़िर में अवां ताईं पहुचाईंदासीं अदबी वाव सवा। इहा हुई तरतीब असांजे अॼोके प्रोग्राम जी। पाण शुरूआत करियूं था इदारे सां। अॼोके इदारे जो मौज़ू आहे सिंधी अदब में थींदड़ तहक़ीक़ जो मयार। सामईन, तहक़ीक़ कंहिं बि ॿोलीअ जे अदब जो अहम तरीन हिसो हूंदो आहे, अहम तरीन शोबो हूंदो आहे। सिंधी ॿोलीअ में जेका मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तहक़ीक़ थी रही आहे उहा पिणु घण पासाई आहे। मुख़्तलिफ़ तालीमी इदारनि में रिसर्च जो जेको कमु थी रहियो आहे उहो PhD ऐं MPhil सतह जे निसाब मुताबिक़ थी रहियो आहे, जॾहिं त केतिरा ई अहिड़ा मुहक़िक़ ऐं आलिम पिणु आहिनि जेके ज़ाती हवाले सां बिना कंहिं निसाब जे रस्ते ते हलंदे, बिना कंहिं डिग्रीअ जे रस्ते ते हलंदे तहक़ीक़ करे रहिया आहिनि। तहक़ीक़ कंहिं बि मौज़ूअ ते थिए उन जी अहमियत तमामु घणी हूंदी आहे ऐं तहक़ीक़ जा आलमी सतह ते जेके जदीद उसूल मुतारिफ़ थिया आहिनि उहे पिणु सिंधी अदब ते लागू थी रहिया आहिनि। सिंधी अदब में थींदड़ तहक़ीक़ जेतोणीक उन मयार जी न आहे जो उनखे आलमी सतह ते थींदड़ तहक़ीक़ सां भेटे सघिजे, पर पोइ बि इन हवाले सां ही शोबो इंतिहाई उत्साहींदड़ नज़र अची रहियो आहे। तहक़ीक़ जे हवाले सां मयार पहिरियों शर्त हूंदो आहे ऐं तहक़ीक़ जो उसूल इहो बि हूंदो आहे त कंहिं बि मौज़ूअ जे हवाले सां जॾहिं काई तहक़ीक़ कई वञे थी त उन तहक़ीक़ जे हवाले सां पैदा थींदड़ सवाल जी सभ खां पहिरियां ई अहमियत हूंदी आहे। जेको सवाल ज़हन में उभरंदो आहे ऐं जंहिं सवाल जा पेरा खणंदे उन तहक़ीक़ जा पेचरा लताड़बा आहिनि उन सवाल जी सभ खां पहिरीं अहमियत हूंदी आहे। तहक़ीक़ जे तरीक़े मुताबिक़ तहक़ीक़ जा उसूल इहे बि ॿुधाया वञनि था त उन मौज़ूअ जो बुनियादी तारुफ़ पेश कयो वञे, उन मौज़ूअ जे हवाले सां अॻ में थींदड़ जेका तहक़ीक़ आहे जंहिंखे लिटरेचर रिव्यू चयो वञे थो उन जो विचूर पेश कयो वञे ऐं तहक़ीक़ जो जेको तरीक़ेकार आहे, अंदाज़ आहे, उन जो हवालो ॾिनो वञे। तहक़ीक़ जे हवाले सां कहिड़ा वसीला क़त बांधा वेंदा उन जो ज़िक्र बि थियणु घुरिजे ऐं तहक़ीक़ जे सिलसिले में जेके मददी किताब हूंदा आहिनि, मददी इदारा, मददी शख़्सियतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो बि तफ़सील सां ज़िक्र कयो वेंदो आहे। तहक़ीक़ मां मुराद सिर्फ़ु कागज़नि जो पेट भरणु नाहे हूंदो, पर तहक़ीक़ जी ख़ासि सुञाणप इहा हूंदी आहे त जेको बुनियादी सवाल आहे तहक़ीक़ जो उन जा पेरा खणण जे लाइ
मंतकी हवाले सां मुख़्तलिफ़ ॾिसां उन में सफ़र कजे ऐं मुख़्तलिफ़ शाहिदियूं गॾु कजनि, मुख़्तलिफ़ हवाला गॾु कजनि ऐं उनखां पोइ मुहक़िक़ जी पंहिंजी राय जेका आहे उहा पिणु हिकिड़े ठोस अंदाज़ में अचणु घुरिजे। सिंध जा मुहक़िक़, सिंधी ॿोली ऐं अदब जे लाइ तहक़ीक़ कंदड़ मुहक़िक़ मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी जर्नलनि में पंहिंजा तहक़ीक़ी मक़ाला छपाइनि था। मुख़्तलिफ़ तइलीमी इदारा मुख़्तलिफ़ चेयर्स सिलसिलेवार तहक़ीक़ी जर्नल पिणु जारी करे रहिया आहिनि, जिन में सरमस्त, भिटाई, कारूंझर, कलाची, सिंधी ॿोली, सिंधी अदब ऐं ॿिया केतिरा ई सिलसिलेवार तहक़ीक़ी रिसाला, मख़ज़न या रिसर्च जर्नल साम्हूं अची रहिया आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजा नौजवान मुहक़िक़ तहक़ीक़ जा जदीद तरीन उसूल अपनाईंदे पंहिंजे मौज़ूअ सां इंसाफ़ कनि ऐं पंहिंजी तहक़ीक़ी थीसिस या तहक़ीक़ी मक़ालो इन अंदाज़ में पेश कनि त उहो सिर्फ़ु काग़ज़नि जे पेट भरण वारो कमु न हुजे, पर उन में जेका ॻाल्हि हुजे उहा वज़नाइती हुजे ऐं तुज़ हुजे। अॼोको इदारियो अव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं, जंहिंजो मौज़ू हुयो सिंधी अदब में थींदड़ तहक़ीक़ जो मयार। मौज़ूद सामीन, इदारे खां पोइ पंहिंजे सफ़र खे अॻिते वधायूं था। लतीफ़ साईं जो फ़िक्र, लतीफ़ साईं जो फ़हम, इदराक, दानाई ऐं ॾाहप, हुन जो फ़न, हुन जो आर्ट असांजे लाइ, असांजी ॿोलीअ जे लाइ रोशनीअ वांगुरु आहे ऐं इन रोशनी जा किरणा असां कीअं था हासिलु कयूं, अचो त इन सिलसिले में सिलसिलो ॿुधूं था लतीफ़ शनासी। असां गुज़िरियल पंहिंजी वेहक में लतीफ़ साईं जी शाइरीअ में जेको उनजो तसवर आहे हिकिड़े आशिक़ जो, उन जे कुझु गुणनि जी ॻाल्हि कई हुई ऐं उन में असां इहा ॻाल्हि कई त लतीफ़ साईं जो आशिक़ आहे उहो कीअं कैफ़ धारा कोए खे ऐब सम्झे थो ज़िंदगी खे, उहो कीअं उन इश्क जी बाहि में पचे थो, उहो कीअं हुस्ना कीअं ॾिसे थो इश्क जूं, कीअं उहो सरगर्दान आहे। पर तव्हां ॾिसंदो त रुगो एतिरियूं ख़ूबियूं न आहिनि हुन में। मिसाल तौरु लतीफ़ साईं जी घणे में घणो जंहिं किरदार खे ॻायो आहे उहा ससुई आहे ऐं 5 सुर लतीफ़ साईं जा ससुई जे बारे में। इहा आहे ससुई खां पुनूं खसे विया ॾेर, उहो हुनखे सुबुह जो खणी आई, निंड पई, उठ बि तयारु थी विया, पोइ लतीफ़ साईं वरी उन मंदर कशियूं कयूं आहिनि, वॾो उनजी हुस्नाकियूं बयानु कयूं आहिनि, पर ॻाल्हि जेका थोरे में बयानु कजे त तव्हां ॾिसो त ससुई पुनूअ जे लाइ पंधु कंदे कंदे, पुनूअ खे ॻोल्हींदे ॻोल्हींदे, पुनूअ खे हिकिड़ी ख़ारजी शइ मंझां पंहिंजे अंदर जे अहसास में तब्दील थी करे छॾे ऐं हूअ आज़ादु थी वञे पुनूअ जी ॻोल्हा खां। हाणे हिक पासे लतीफ़ साईं उन में आशिक़ जी सूरहाई बयानु कई आहे, आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए, हिकिड़ी निकिती आहे ससुई जहिड़ी हिकिड़ी अबरी अकेली माई, उन जे इश्क जी जेका सघ आहे उहा एॾी आहे जो चए थी जबलनि खे त आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए, रोह खे रतियूं थियण जो तसवर। या मिसाल तौर जी सुयाई बयानु थो करे त राति थी वई आहे, ससुई सम्झे थी त हाणे जबल सोचींदा हूंदा, तव्हां लतीफ़ साईं जो तख़यल त ॾिसो न, जबल सोचींदा हूंदा, जबल सोचींदा हूंदा हिनखे ॾिसी त हाणे राति थी आहे, ॾींहं जो तयारु बीठी, ॾींहं जो हुनखे परवाह कान आई, हीअ पई वई, हाणे राति थी आहे, हाणे पक ॾिजंदी, हाणे हौसलो हारींदी, हाणे हथियार फिटी कंदी ऐं हाणे पक हीअ कमज़ोर थींदी। हाणे राति पइजी वई आहे, हाणे जबलनि जी हैबत साम्हूं ईंदी ऐं जबलनि जी राति कीअं थींदी आहे तव्हांखे अंदाज़ो हूंदो त कोहिस्तान में जेकॾहिं को माण्हू रहियो जबलनि जी राति कीअं थींदी आहे, वॾी हैबतनाक थींदी आहे। अबरी हिकिड़ी माई, हाणे ससुई इहो सोचे थी त हे जबल पक ईअं सोचींदा हूंदा। हाणे हिसाबु लॻायो त लतीफ़ साईं जो तख़युल त जबल कीअं सोचींदा हूंदा उहा हे पियो सोचे, पोइ ससुई उन्हनि जे जबलनि जी महसूसात खे वरी उहा थी महसूसु करे ऐं पोइ वरी ससुई पाण थी सोचे त हे भुलियल आहिनि, हिननि खे ख़बर न आहे मां केरु आहियां। पोइ वरी ससुई जवाबु थी ॾे जबलनि खे उन ख़ासि कैफ़ियत में, चए थी त ऐं जबल तव्हां घणेई ऊचा हूंदव, मूंखे ख़बर आहे तव्हां घणेई हैबत न कयो, ऊचो उतां हो घणो जीअण खे जबल, चए थी ऐं जबल मूंखे ख़बर आहे तूं तमामु उतां हो ऐं ऊचो आहीं, पर तुंहिंजी उतां ई पणे जी ऐं ऊचाईअ जी हैबत उन्हनि खे मारींदी जिन खे जीअण जो शौक़ु हूंदो न, वधि में तूं मारींदी हैबत में, तुंहिंजी हैबत उन्हनि लाइ हूंदी, मां उहा न आहियां। आशिक़ खे कहिड़ी हैबत छा कंदी, ऊचो उतां हो घणो जीअण खे जबल, मरण मूंसी हल
ही तमामु हिकिड़ी ग़ैर मामूली तस्वर आहे इंसानी तारीख़ में। को किरदारु पंहिंजे हौसले खे क़ाइमु रखणु, पंहिंजी ज़हनी ऐं रूहानी सुरिहाईअ खे गॾु करणु ऐं उनजो बरमला इज़हार करण में मौत खे हुकुम ॾे त तूं मुंहिंजो सूंहों थी अॻियां हल। जंहिंजो अॻियां मौत सूंहों हूंदो उनजी कहिड़ी बॻी परवाह हूंदी। ऊंचो उताहों घणो जीअण खे जबल, मरण मूसी हल पुठीअ तो पंधु करियां। हाणे जबल छा कंदो उन खे जंहिंखे जेका मौत खे सूंहं कई पई हले। अहिड़ा तव्हांखे सभई मिसाल मिली सघनि था। कंदा मूं पेरें तोड़े लख लॻनि, आंगुर आंगूठे न मिले, छिपूं पेर छिननि, वींदे ॾांहुं पिरी जुती जात न पायां। मतिलबु त लतीफ़ साईं हिकु त उन आशिक़ जी अंदर जी, ऐं मां इहा शइ पंहिंजी किताब में बि लिखी आहे, ऐं मां चवंदो बि आहियां त लतीफ़ साईं जी सुरिहाई जिस्मानी न आहे। जिस्मानी सुरिहाई जी कहिड़ी उमिरि आहे? जिस्म केतिरो साथ ॾींदो माण्हू जो? न हुस्न जिस्मानी अथसि, न सुरिहाई जिस्मानी अथसि, न कुर्बानी जिस्मानी अथसि। लतीफ़ साईं जी जेका बि सॼी आशिक़ जो सॼो अंदर जो जहान आहे, कॉग्निटिव जहान आहे। ऐं लतीफ़ साईं चए थो त हाणे इहो पासो सुरिहाई थियो, ॿियो पासो पुनू त कोन मिलियुसि, ऐं उन खां हीअ थिए विञास वञे थी। ऐं मिसाल तौरु पुनू पुनू थी करियां, आऊं पिणु पुनू पाण। हे जो मां सॼो ॾींहुं भई ॻोल्हियां पुनूअ खे ॿाहिरि, चए थी मां त अयाणी आहियां, छा पई कयां? त मूंखे सम्झ में ॻाल्हि हाणे आई आहे त दरअसल जंहिं पुनूअ खे ॻोल्हियां थी ॿाहिरि, उहो को थोरी को ॿाहिरि का शइ आहे, उहो त असल में हिकिड़ो अहसासु आहे। सच साईं जी सिट आहे त महता ख़्याल आहे मिलसा नाल ख़्याल, उहो त ख़्याल आहे हिकिड़ो पुनू, हिकिड़ो मुंहिंजे अंदर में वेठल आहे। बाक़ी माण्हू उहो त निकिरी वियो छुटो। हाणे जो पुनू असुल आहे, जेको मकरान जो बरोच न आहे रुगो, जेको अंदरि मुंहिंजो जेको, उहो त मुंहिंजे दरअसल ख़बर पई अथमि त उहो त आहे ई मुंहिंजे अंदरि पुनू पुनू थी करे आऊं पिणु पुनू पाण। उहा ई कैफ़ियत आहे जॾहिं हुसैन बिन मंसूर हलाज नारो हयो अनल हक़, अना माना मां हक़ आहियां, मां ख़ुदा आहियां, जंहिं ते हुनखे मारे छॾियो। हू जाहिल सम्झंदो त कोन पिया त हू चए छा थो। हू चए पियो त हाणे असांजे विच में वसल ईअं थियो आहे जो असांजे विच में विथी रही न आहे। हाणे हुन में मूं फ़र्क़ु ई न रहियो आहे। सो ही सो हू सो अजल सो अलाह सो प्री सो पसाह सो वेरी सो वायरू। कहिड़ी कैफ़ियत में चए थो अनल हक़, हू ख़ुदा पाण कोन थो करार ॾे। हू चए थो त मूं में ऐं उन में हाणे का बि विथी रही न आहे, ऐं हिकिड़ी ट्रांसफॉर्मेशन जी ॻाल्हि थो करे। ही पुनू जी हाणे इहो ॿियो पासो थियो। जेको कमाल पासो आहे उहो इहो आहे त लतीफ़ साईं इंसानी तारीख़ जो उहो वाहिद मुफ़क्किर शाइर आहे जेको बज़ाहिर ज़माने जे नज़र में नाकामीअ खे ग्लोरीफाए थो करे। जंहिं ते माण्हू मथो ई पिटे त कुझु कोन थियो, वही हर शइ हली। जंहिं शइ ते ज़माने में खे आम तरह ज़माने जे दस्तूर मुताबिक़ आम तरह पिटणु खपे त वार थियो त कुझु कोन्हे, वही हर शइ हली, मिली त का शइ कोन्हे। हेॾो पंधु कयमि, सभु शयूं कयमि जीअं असां वटि आम दस्तूर आहे, आम माण्हू कंदो आहे। लतीफ़ दुनिया जी तारीख़ जो उहो वाहिद शाइर आहे जेको आशिक़ खे आशिकी जे पंध में उनजे न माणण खे ग्लोरीफाए थो करे, छो त उहो माणण जो मोहताज रहे ई नथो। ससुई जवाब थी ॾे, ससुई चए थी दिलि में त मतां मुंहिंजा माइट सम्झनि, सहेलियूं सम्झनि, ज़मानो सम्झे त हीअ त नाकाम वई। हीअ वई निकिती, पंधु कयईं, सभु कुझु कयईं, कशाला कढियईं, पुन त कोन मिलियुसि, पोइ हिनखे छा वरियो। हाणे इहो हूअ अज़्यूम थी करे त मुंहिंजा माइट, ज़मानो, सहेलियूं सभु ईअं सम्झंदा हूंदा त आख़िर हीअ त नाकाम थी वई, कुझु मिलियो कोन। ससुई जो जवाबु ॿुधिजो जेको हैरत अंगेज़ आहे इंसानी तारीख़ में इन सब्जेक्ट जे हवाले सां। चए थी सधर सी संग थियो, धुर माना जंहिंसां तालुक़ु थींदो धुर, सधर माना सभागी धुर, अभाग सभाग, अधर निधर सधर। इहो सिंधी ॿोली जो कमाल आहे त जॾहिं कंहिं बि सिफ़त या फ़ेल सां मिलाइबो आहे सीन त उनजी माना मस्बती पवंदी आहे। सिलसिलो लतीफ़ शनासी अवां जी ख़िदमत में पेश कयोसीं, जंहिं लाइ असां सां गॾु हुयो नामियारो स्कॉलर जनाब जामी चांडियो। मौज़ी सामईन, शाइर ख़्वाबनि ऐं ख़यालनि जो सफ़र कंदा रहंदा आहिनि। पंहिंजा समूरा ख़याल, पंहिंजा समूरा ख़्वाब पंहिंजे तख़युल जी सूरत में, शेरनि जी सूरत में साम्हूं आणींदा आहिनि। सिलसिले मुलाक़ात में मुख़्तलिफ़ शाइरनि सां असां कचहरियूं कयूं आहिनि। सिलसिलो आहे मुलाक़ात। सामईन, सिलसिले मुलाक़ात में अॼु असांजो महिमान सिंधी ॿोलीअ जो नामियारो शाइर नसर नवीस, जंहिंजे लिखण जा मुख़्तलिफ़ शोबा आहिनि। हू हिकु ई वक़्तु नसरी नज़्म जो नामियारो शाइर आहे ऐं गॾोगॾु नसर जे हवाले सां कालम निगारी
ऐं मज़मून निगारी बि संदसि सुञाणप जा हवाला आहिनि. असांजो महिमान आहे मोहतरम रोशन शेख साहिबु. रोशन साहिबु, असीं तव्हांखे भलीकार चऊं था. महिरबानी अमर इक़बाल साहब. असांजे हिन सिलसिले मुलाक़ात में रोशन साहिबु जेको सभ खां पहिरियों सुवालु असां दोस्तनि खां कंदा आहियूं, महिमाननि खां कंदा आहियूं, उहो इहो कंदा आहियूं, रवायती सुवालु हूंदो आहे त हिन अदब जी दुनिया में, लिखण पढ़ण जे जहान में अव्हांजो अचणु कीअं थियो ऐं इन जे पस मंज़र में कहिड़ो माहौल हुयो या कहिड़ा मुहरक हुया जो तव्हां लिखण तरफ़ आया? ऐं हायर सेकेंडरी स्कूल पिरालो में पढ़ंदो हुउसि ऐं सुबुह जो उते स्कूल जी असेंबलीअ में मुख़्तलिफ़ दोस्तनि जा ॾींहं रखियल हूंदा हुआ जेके नातूं चवंदा हुआ. सही. क़ौमी तरानो बि शागिर्द चवंदा हुआ. पोइ ईअं ई मूंखे बि शौक़ु त मां बि स्टेज ते अचां. सही. पोइ मूं हिकिड़ी नात शुरूआत में चई हुई ऐं उन ते असांजा नात जा ॿ वॾा नाला साईं नेमतलाए सोलंगी, सुल्तान अमन चन्ना साहिबु. सही. उन्हनि हौसला अफ़ज़ाई कई त तव्हांजो आवाज़ु भलो आहे, तव्हां हिन नात जे सिलसिले खे कंटिन्यू रखो. ऐं ईअं ई स्कूल जे थींदड़ प्रोग्रामनि में आउं कंपेयरिंग जी दुनिया रहियुसि. उन खां पोइ उस्ताद पीरल जलबाणी साहिब जे मार्फत वरी अदबी किताबनि सां मुलाक़ात थी. सही. ईअं ई उहो सिलसिलो वरी शाइरी ॾांहुं लाड़ो थियो ऐं सोचियो त भला शाइरी बि लिखां. सही. पर शाइरी मूं वरी नसीर नज़म ई लिखियो, छो त मुंहिंजी तबियत पाबंद बिल्कुलु बि कोन्हे ऐं आउं पाबंद शाइरी करे बि कोन सघियुसि. पोइ नसीर नज़म ॾांहुं लाड़ियो वधियो ऐं नसीर नज़मनि में वरी मुख़्तलिफ़ शाइरनि सां रूबरू किताबनि सां मुलाक़ात थींदी रही. हबीब साजिद जीअं त मुंहिंजे ॻोठ सां ई तालुक़ु रखे थो, नसीर नज़म जो वॾो नालो आहे ऐं वरी ईअं ई हुन सां बि मुलाक़ातूं थींदियूं वयूं. पोइ हबीब साजिद आउं ऐं शकूर सोलंगी मुसलसल नज़म जी दुनिया में आयासीं. शकूर सोलंगी बि अॼुकल्ह घटि पियो लिखे ऐं हबीब साजिद जो असरु असां ते रहियो नज़मनि जो. हबीब साजिद हफ़्ते में ॻोठ ईंदो हुयो, सरकारी मुलाज़िम हुयो. पोइ हिकिड़ी सिट ॾींदो हुयो या मौज़ू ॾींदो हुयो शकूर सोलंगीअ मूंखे त हिन मौज़ूअ ते ईंदड़ हफ़्ते असीं सभु नज़म लिखंदासीं. ईअं हबीब, शकूर ऐं आउं नज़मनि जी दुनिया में नज़म लिखणु शुरू कयासीं. तमामु सुठो. ऐं सिंधी अदबी संगत जे हवाले सां जेकॾहिं तव्हांजी उन सां जेका लाॻापो रहियो आहे सिंधी अदबी संगत पिरालो शाख सां, त उन हवाले सां तव्हां छा था सम्झो त सिंधी अदबी संगत बि तव्हांजे अदबी ओसर में, अदबी तरबियत में पंहिंजो किरदारु अदा कयो? हा बिल्कुलु अमर साईं. आउं जॾहिं पिरालो जे हिकु ख़ानगी स्कूल में पढ़ाइणु शुरू कयो त उते समी सजाद मीराणी मुंहिंजो दोस्त हुयो ऐं ईअं ई अदबी संगत पिरालो सजाद मीराणी साहिब जे मार्फत मूं जॉइन कई ऐं जॉइन करण खां पोइ फौरी तौर ते सजाद मीराणीअ अदबी संगत पिरालो जे सेक्रेटरीशिप जी ज़िम्मेवारी मूंखे ॾिनी ऐं ईअं ई अदबी संगत जा तनक़ीदी ऐं हौसला अफ़ज़ाई वारा क्लास, मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स थींदा रहिया. चवण जो मतिलबु इहो त अदबी संगत पिरालो बि मुंहिंजे अदबी वाधारे में वॾो अहम किरदारु अदा कयो. अदबी संगत पिरालो जे करे इलाही सारा ख़ूबसूरत नाला जेके असांजे प्रोग्राम में आया उहे असांजा दोस्त बि थी विया. उन्हनि सां असांजो तालुक़ु अॼु ॾींहं ताईं बि बरक़रार आहे. अदबी संगत जो बि मुंहिंजे हिन नसीर में लिखण जे हवाले सां वॾो किरदारु रहियो आहे. ख़ासि करे उते जेको सजाद मीराणी साहिबु आहे, जेको अदबी संगत जो रूह रवां आहे, उहो ॾाढो हिमथाईंदड़ शख़्स आहे. उन हर दफ़े हिमथायो त तव्हां ॾाढा नसीर नज़म ख़ूबसूरत लिखियो ऐं उनखे किताबी शिकिल में आणियो. अच्छा, किताब जो ज़िक्र निकितो त तव्हांजो नसरी नज़मनि जो किताब बि आयो आहे, ज़िंदगी तां रिटायरमेंट. नसरी नज़म जा जेके सिंधी ॿोलीअ जा शाइर आहिनि, तव्हां खां जेके सीनियर शाइर आहिनि, उन्हनि मां कहिड़ा तव्हांखे शाइर इंस्पायर कनि था या जिन खे पढ़ी तव्हां में हिकिड़ो उत्साह पैदा थिए थो त मूंखे बि नज़म लिखणु घुरिजनि? हबीब साजिद जे मथां जेको नसीर नज़म जो असरु आयो आहे साईं पारस हमीद जो. सही. ऐं हबीब साजिद असरु नज़मनि में मूं क़बूलियो ऐं ईअं ई इहो सिलसिलो हलंदो रहियो. मुस्तफ़ा अरबाब तव्हां नसीर नज़म जो वॾो नालो आहे ऐं ईअं ई ॿिया मुख़्तलिफ़ नसीर नज़मनि जा शाइर, फिराक हाले पोटो ऐं अयूब गुल, इहे जेके नसीर नज़मनि जा वॾा नाला आहिनि, इन्हनि जो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मूं असरु क़बूलियो. पर साईं पारस चवाणी त तव्हांजा नज़म पढ़ी करे मूंखे इहो अहसासु थींदो आहे त हीअ नज़म मुंहिंजा ई लिखियल आहिनि, छाकाणि त साईं पारस जो जेको असरु आहे उहो हबीब खां पोइ वरी मूं ते थियो. ऐं ईअं ई आउं नसरी नज़म जी दुनिया में बसि कुझु सिटूं लिखण जी कोशिशि कई जिन खे मूं किताब ज़िंदगी तां रिटायरमेंट में शामिलु कयो आहे. अच्छा, मौज़ूआती हवाले सां जेकॾहिं जाइज़ो वठूं तव्हांजे नज़मनि जो त कहिड़ा कहिड़ा मौज़ू आहिनि जिन ते तव्हां घणो लिखियो आहे या अक्सर तव्हां उन्हनि खे टच कयो आहे? अमर इक़बाल, मूं वटि मौज़ूअ बिल्कुलु मां घणनि मौज़ुनि ते कोन लिखियो आहे ऐं मूं काइनात जे कंहिं वसी मौज़ुनि ते बि कोन लिखियो आहे. मूं वटि जेको मौज़ू आहे
विछोड़ो, मोहबत, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं सही या रोज़मर्रा जी ज़िंदगी में मिलंदड़ मसइला, थींदड़ हादसा, नंढनि मौज़ूअनि ते मूं नज़म लिखिया आहिनि ऐं उहे जेके हिन नज़म किताब में शामिलु आहिनि। इलाही दोस्त चवंदा आहिनि त तव्हां वटि लिखण लाइ बसि हिकिड़ा चंद मौज़ू आहिनि जिन ते तव्हां लिखो था, ऐं बिल्कुलु मां हिन ॻाल्हि खे बि क़बूलियां थो त वाक़ई मूं वटि लिखण लाइ की घणा मौज़ू न आहिनि ऐं जिन खे वरी लिखां को वक़्तु ईंदो ऐं शायदि आउं उन्हनि मौज़ुनि खे बि टच कयां। काइनात इलाही वॾी आहे, काइनात जा इलाही वॾा मौज़ू आहिनि ऐं कोशिशि कबी त उन्हनि मौज़ुनि ते लिखिजे। मसइलो ॿियो हूंदो आहे त नज़म इहो कोन्हे त आउं टेबल ते तयारु थी वियां त मूंखां नज़म लिखिजी वञे। हीअ हिकिड़ा लम्हो थींदो आहे, हिकिड़ो सॾु थींदो आहे त बाबा हिन लम्हे में मूंखे लिखिणो आहे, ऐं किरोध हूंदो आहे ऐं का अहिड़ी ॻाल्हि हूंदी आहे जेका मूंखां नज़म लिखाए वठंदी आहे ऐं मूंखे इहा ख़बर पवंदी बि कोन्हे त हीअ मूंखां नज़म कीअं लिखिजी वियो। ख़बर तॾहिं पवंदी आहे जो उन नज़म खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आउं पेश कंदो आहियां या उनखे किताबी सूरत में तरतीब ॾींदो आहियां। किताबी सूरत जो ज़िक्र निकितो त हिन किताब जेको तव्हांजो नज़मनि जो किताबु आहे ज़िंदगी तां रिटायरमेंट, इन खां अलावा कहिड़ा किताब तव्हांजा छपाई जे मरहले में आहिनि या छपिजी सघजनि था? ऐं नज़मनि सां गॾु कालम, मुख़्तलिफ़ अख़बारनि में कालम हिकिड़े डिघे अरसे ताईं मूं कालम बि लिखिया। मुंहिंजो मुस्तक़िल उनवान हूंदो कालमनि जो पाणीअ में पथर। उन खां अलावा जेके वरी दोस्त फ़ौतगीअ जे हवाले सां या कंहिं ॿिए मसइलनि जे हवाले सां हूंदा त उहे वरी कालम लिखंदो हुउसि मां। ॾुख नाटक, ताज़ियती कालम जेके, पोइ मुंहिंजा इहे ॿ किताब, ऐं टियों वरी मुंहिंजो नज़मनि जो किताबु आहे नाराज़गीअ जी नासी मौसम, ॿियो नज़मनि जो किताबु उहो बि तयारु आहे। पोइ जीअं वक़्तु ईंदो वियो त उहो यकीननि किताबी सूरत में ईंदा। किताबु माण्हू अॼु के दौर में ॾाढो ॾुखियो अमल आहे। किताब जी कंपोज़िंग, किताब जी सेटिंग ऐं किताब जा ॿिया मसइला खोड़ आहिनि। तव्हां त हाणे इन शयुनि खां बख़ूबी वाक़ुफ़ु आहियो ऐं तव्हांखे ख़बर बि आहे त असांखे हिकिड़ी किताब छपिजण खां पोइ वरी खोड़ सारा मसइला साम्हूं अची विया। ऐं असां वटि ॿियो मसइलो आहे त असां वटि माण्हू किताब ख़रीद पढ़ण लाइ करे वरी पढ़ण लाइ बि माण्हू घटि तयारु आहे। हर माण्हूअ खे असां वटि हिकिड़ो एज़ाज़ी कापी खपे। केॾे बि उहिदे वारो, केॾे बि वॾे मान मर्तबे वारो माण्हू हूंदो, उहो किताब लाइ बि फ़ोन कंदो, चाहे उनजो किताबु मार्केट में कंहिंजो बि पियो आहे। इहो असां सिंधी अदब जो वॾे में अलमियो आहे त माण्हू किताबु ख़रीद करे कोन था पढ़नि, उन्हनि खे एज़ाज़ी किताब कापी खपे। सही। अच्छा, हाणे किताब त काफ़ी सारा तव्हांजे क्रेडिट ते आहिनि जेके अचणा आहिनि, पर हीअ किताबु अवां असांजे हथनि में आहे ज़िंदगीअ तां रिटायरमेंट। मां चाहींदुसि इन तमामु ख़ूबसूरत किताबु आहे नज़मनि जो, इन मां के असांखे तव्हां पंहिंजी शाइरी, पंहिंजी कविता ॿुधायो त जीअं असांजा ॿुधंदड़ बि इन मां महसूसु थी सघनि। मुंहिंजो हिकिड़ो नज़म आहे, उञ मुंहिंजे निड़ीअ में अटकियल आहे। मां जीअं जीअं जीअण जा सबबु ॻोल्हियां थो, ज़मीन मुंहिंजे पेरनि हेठां खिसकंदी वञे थी। उञ मुंहिंजे निड़ीअ में अटकियल आहे ऐं मां ख़ुश्कीअ ते सफ़रु कयां थो। ख़ुश्की जेका विछोड़े जे ॻोठ ताईं पहुचे थी, समुंड जो रूप धारे वञे थी। समुंड जेको मुंहिंजे अखियुनि में आहे ऐं जंहिंजे आॾो ख़ुश्की बि पंहिंजी अहमियत विञाए रही आहे, उन्हारे जा मिड़ई ॾींहं तोखे परचाईंदे गुज़री वेंदा आहिनि ऐं तूं मुंहिंजे सभिनी ख़्वाहिशुनि खे ॻाल्हियुनि जे ॼार में फासाए ख़ुदकशी जे दर ताईं पहुचाईंदी आहीं। ऐं मूंखे नसी नज़म वणंदा आहिनि ऐं तूं गज़ल इनबास करे ऑफलाइन थी वेंदी आहीं। उन्हारे जा मिड़ई ॾींहं ऐं शामूं तोखे परचाईंदे गुज़री वेंदियूं आहिनि, उन करे सियारे जा समूरा अंग मूं लाइ काई अहमियत न आहिनि रखंदा। तमामु सुठो, तमामु ख़ूबसूरत नज़म रोशन साहिबु तव्हां असांखे ॿुधायो। हिकिड़ो आख़िरी सुवालु तव्हां खां कंदुसि, छाकाणि त ॻाल्हियूं त खोड़ आहिनि, तव्हां सां कचहरी इंतिहाई मज़ेदार बि आहे, लाभाइती बि आहे, पर मुख़्तसिर वक़्त में छा था सम्झो त हीअ जेको नसरी नज़्म आहे या नई कविता आहे, उनजी अहमियत वक़्त सां गॾु वधे थी या जेका पाबंद शाइरी आहे उहा उनखे रस्तो नथी ॾिए, उसरण नथी ॾिए? तव्हांजो छा ख़्यालु आहे? नसी नज़म अॻे जे भेट में इलाही असां वटि हाणे पावरफुल लिखिजी वियो, ख़ासि करे जेको सोशल मीडिया ते नवां दोस्त असांजा अची विया आहिनि ऐं सोशल मीडिया जे अचण खां पोइ ख़बर पई आहे त नसी नज़म असां वटि सिंध में उहो इलाही मिक़दार में लिखिजे पियो ऐं असां लाइ ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं नसी नज़म हिकिड़ो ख़्यालु आहे, हिकिड़ो थीम आहे जंहिंजी सॼी क्रेडिट उनजी क्लाइमेक्स में वेंदो आहे ऐं उनजी क्लाइमेक्स ई सभु कुझु हूंदो आहे। ऐं अक्सर ईअं बि थिए थो त अॼुकल्ह वरी कुझु नौजवान अहिड़ा बि पैदा थी विया आहिनि जेके सिटुनि खे हरू भरू हेॾे होॾे करे ऐं उनखे नसी नज़म जी शिकिल ॾेई नसी नज़म लिखनि पिया, पर नसी नज़म ईअं न आहे।
नसीर नज़म साईं पारस चवंदो आहे त हिकिड़ी नदीअ वांगुरु आहे जेको सफ़र कंदो आहे, जंहिंजा मुख़्तलिफ़ मार्ग आहिनि, जंहिंजा मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि। ऐं नसीर नज़म ॿुधाए त आउं नसीर नज़म आहियां, ईअं नसीर नज़म लिखिबो आहे। वरी जेके नाला खणंदासीं नसीर नज़म जा त उन में साईं पारस बि वरी बि सर फ़हिरिस्त अची थो वञे, ऐं असांजो अयूब गुल साहिबु अची थो वञे, फिराक बि अची थो वञे, ऐं ॿिया खोड़ सारा आहिनि। अवां ख़ुदि नसीर नज़म जा हिकिड़ा ख़ूबसूरत शाइर आहियो, ऐं हीअ नसीर नज़म आहे। इन जो मुस्तक़बिल आउं सोचां थो ॾाढो बहितरीनु मुस्तक़बिल आहे, लाभाइतो मुस्तक़बिल साबित थींदो, छो त नसीर नज़म पाबंद शाइरी जे भेट में असां वटि ख़ूबसूरत नमूने सां लिखियो पियो वञे। नसीर नज़म जे हवाले सां तव्हांजो तमामु सुठो कंट्रीब्यूशन आहे, ऐं नसर जे हवाले सां तव्हां कमु कयो था, ऐं कंपेयरिंग जे हवाले सां स्टेज हुजे, रेडियो हुजे, टेलीविज़न हुजे, तव्हांजो इंतिहाई सुठो किरदारु रहियो आहे। असांजी दुआ आहे त ईंदड़ वक़्त में अवां सिंधी अदब जी झोल अञा बि वधीक ख़ूबसूरत किताबनि सां भरींदा रहो। असीं तव्हांजा थोराइता आहियूं जो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो ऐं असां सां गॾु हिन प्रोग्राम में रहिया। सिलसिलो मुलाक़ात अव्हांजी ख़िदमत में पेश कयोसीं, ऐं मौज़े सामीन हाणे ॿुधूं था सिलसिलो अदबी वाव सवाव। सामीन अदबी वाव सवाव में असां मुख़्तलिफ़ ख़बरूं चारूं अव्हां ताईं पहुचाईंदा आहियूं त जीअं अव्हां इन ॻाल्हि खां आगाह थी सघो त असांजे समाज में, असांजे आस पास कहिड़ियूं सिहतमंद अदबी सरगर्मियूं थी रहियूं आहिनि। इन सिलसिले में सभ खां पहिरीं ख़बर तव्हांखे इहा ॾियणु चाहींदुसि त ईंदड़ छंछर ते 26 अक्टूबर ते शाम जो दौलतपुर सफ़न में अनल हक़ अकेडमी पारां हिकु सिंधी उर्दू मुशाइरो मुनक़िद थी रहियो आहे। शाम धारां शुरू थींदड़ हिन मुशाइरे जो एहतमाम अनल हक़ अकेडमी दौलतपुर सफ़न जे रूहे रवां जनाब रमज़ान बुरड़े कयो आहे, जंहिंमें हुन सिंधी ऐं उर्दू शाइरनि खे कोठ ॾिनी आहे जेके पंहिंजो कलाम पेश कंदा। ऐं इन मौक़े ते सिंधी ऐं उर्दू शाइरी जे हवाले सां कुझु मुक़रर पंहिंजा वीचार पिणु वंडींदा। अदब दोस्तनि खे कोठ ॾिनी वई आहे त हू ईंदड़ छंछर ते 26 अक्टूबर जी शाम अनल हक़ अकेडमी दौलतपुर सफ़न में हिन यादगार तक़रीब में शिरकत कनि। सामीन ईंदड़ सूमर ते यानी 28 अक्टूबर ते शाम जो आर्ट्स काउंसिल कराचीअ में सिंधी ॿोलीअ जे तमामु वॾे लेखक, नॉविल निगार, कहाणीकार ऐं ॿोलीअ जे माहिर सिराजुल हक़ मेमण जी वरसी तक़रीब थी रही आहे। हीअ वरसी तक़रीब इंस्टीट्यूट ऑफ सिराजुल हक़ मेमण ऐं आर्ट्स काउंसिल जे गॾियल सहकार सां थी रही आहे, जंहिंमें सिंध जा नामुयारा दानिश्वर ऐं आलिम सिराज जी अदबी ज़िंदगी, अदबी कमनि जे हवाले सां पंहिंजा वीचार वंडींदा। अहिड़नि आलिमनि में, अहिड़नि अदीबनि कलमकारनि में जनाब जामी चांडियो, जनाब ताज जोजो, जनाब अख्तर दरगाही ऐं ॿिया केतिरा ई लेखक शामिल आहिनि। इन मौक़े ते राग रिहाण जी हिकु शानदार निशस्त पिणु थींदी। समूरनि इल्मु ऐं अदब दोस्तनि खे कोठ ॾिनी वई आहे त हू ईंदड़ सूमर ते 28 अक्टूबर जी शाम आर्ट्स काउंसिल कराचीअ में सिंधी ॿोलीअ जे तमामु वॾे लेखक सिराज जी सालियानी वरसीअ जे मौक़े ते शिरकत ज़रूरु कनि। इन ते सिलसिलो अदबी वाव सवाव पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो ऐं मौज़े सामीन इन ते अॼोको प्रोग्राम अदबी संगत बि पंहिंजी पुॼाणीअ ते पहुची रहियो आहे। हिन प्रोग्राम जो पेशकार इसरार अहमद कोलाची, स्टूडियो इंजीनियर अब्दुल मजीद कटोहर ऐं मां अव्हां जो मेज़बान अमर इक़बाल अव्हां जी ख़िदमत में हाज़िरीअ खां पोइ अव्हां खां इजाज़त चाहियूं था। ईंदड़ हफ़्ते वरी हाज़िर थींदासूं। साथ सदाईं सलामत रहे।